औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़ज़ सामिईन व नाज़रीन, आऊं आहियां अतीकुर रहमान लाखो ऐं तव्हीं रमज़ान मुबारक जे हवाले सां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो। रमज़ान मुबारक अल्लाह तबारक व ताला जी रहमतुनि सां पुर महीनो आहे ऐं हिन महीने जी वॾी फ़ज़ीलत ऐं वॾी अज़मत ऐं वॾी रिफ़त आहे। हिन माह मुक़द्दस में असांखे खोड़ सारियूं तालीमात मिलनि थियूं ऐं खोड़ सारा अहिड़ा मौक़ा मिलनि था। हिन माह मुक़द्दस में अहिड़ा ख़ासि ॾियारा बि आहिनि जेके असांजी तरबियत जो सामान आहिनि। हिन माह मुक़द्दस जे शुरू खां वठी करे तव्हीं आख़िर ताईं ॾिसंदव त हिन में अज़ीम ॾियारा आहिनि ऐं उन्हनि हूअं त हीउ सारो महीनो ई अज़ीम आहे, पर कुझु ख़ासि ॾियारा ख़ासि रातियूं बि आहिनि ऐं जेके कुझु शख़्सियात जी तरफ़ मनसूब आहिनि त उन सां असांखे पंहिंजी तरबियत जो सामान मिले थो। जीअं पहिरियों ॾिहाड़ो सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हो जी तरफ़ मनसूब आहे त उन सां असांखे अल्लाह वारा जेके आहिनि जिन मख़लूक़ ख़ुदा जी ख़िदमत कई आहे उन्हनि जी सीरत खे पढ़ण जो मौक़ो मिले थो। असीं सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हो जी सीरत खे पढ़ियूं ऐं अल्लाह वारा जेके गुज़रिया आहिनि उन्हनि जे पैगाम खे सम्झण जी कोशिशि कयूं। पोइ जेकॾहिं असीं अॻियां वेंदासीं त हिन माह मुक़द्दस में सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो ॾिहाड़ो बचे थो ऐं उन ॾींहं में असांखे जेका इस्लाम ख़वातीन खे अज़मत ऐं ख़वातीन खे इज़त ऐं रुतबो ॾिनो आहे उनखे सम्झण जो मौक़ो मिले थो। यानी हिन माह मुक़द्दस खे असीं पंहिंजी तरबियत जे लाइ ॾिसूं त असांखे इहे ॾिहाड़ा मिलनि था त असीं अल्लाह वारनि जे पैगाम खे बि सम्झी सघंदासीं, असीं ख़वातीन जे इस्लाम में मर्तबे खे बि सम्झंदासीं। सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी तालीमात हुई, उन्हनि जी जेका इस्लाम जे लाइ ख़िदमतूं हुयूं ऐं उन्हनि जी जेका फ़ज़ीलत हुई उन्हनि खे पढ़ण जो ऐं सम्झण जो असांखे मौक़ो मिले थो। अहिड़े तरीक़े सां सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो ॾिहाड़ो बि हिन माह मुक़द्दस में अचे थो त उन्हनि इस्लाम जे लाइ जेके ख़िदमतूं कयूं त उन्हनि खे असांखे सम्झण जो मौक़ो मिले थो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जहिड़े तरीक़े सां उन्हनि साथ ॾिनो त उहे तालीमात असांजी माइरनि ऐं भेणनि जे लाइ आहे त कहिड़े तरीक़े सां हिकिड़ी ख़ातून पंहिंजे मुड़ुस जो ख़्यालु रखे सघे थी ऐं कहिड़े तरीक़े सां वर्ताव उनखे करणु घुरिजे, कहिड़े तरीक़े सां पंहिंजे अहले खाना सां पेश अचणु घुरिजे। इहे सभु तालीमात सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी सीरत खे पढ़ण सां असांखे मिली वेंदियूं। अहिड़े तरीक़े सां हिन माह मुक़द्दस में हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जो बि ॾिहाड़ो आहे। उन्हनि जो शान मक़ाम मर्तबो केतिरो आहे उहो असांखे पढ़ण जो मौक़ो हिन माह मुक़द्दस में मिले थो ऐं उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जी ख़िदमत ऐं इस्लाम जे लाइ उन्हनि जेके अमल कया, इस्लाम जी सरबुलंदी लाइ जेके उन्हनि ख़िदमतूं कयूं उन्हनि खे असांखे पढ़ण जो ऐं सम्झण जो मौक़ो मिले थो। इहो सॼो हिकिड़ो माह मुक़द्दस रमज़ान मुबारक इहो असांजी तरबियत जो हिकु पूरो दस्तूर ऐं नमूनो आहे। जेकॾहिं इहे कुझु शयूं मूं ज़िक्र कयूं आहिनि, इन खां अलावा शब क़द्र आहे ऐं जंहिंमें क़ुर मजीद नाज़िल थियो त क़ुर मजीद जी तालीमात खे पढ़ण जो मौक़ो मिले थो। इहे खोड़ सारियूं शयूं आहिनि ऐं खोड़ सारा अहिड़ा ॾिहाड़ा आहिनि, खोड़ सारियूं अहिड़ियूं तालीमात आहिनि जेके हिन माह मुक़द्दस में असांखे मिलनि थियूं। पर ॻाल्हि इहा आहे जो असीं उन्हनि जी तरफ़ मुतवजह थी करे उन्हनि खे अपनाइण ऐं उन्हनि खे इख़्तियार करण जी कोशिशि कयूं त अल्लाह तबारक व ताला असांखां राज़ी थी वेंदो। हीउ जॾहिं खां ई महीनो शुरू थिए थो त उन वक़्त खां ई अल्लाह तबारक व ताला जूं रहमतूं नाज़िल थींदियूं रहंदियूं आहिनि। अल्लाह तबारक व ताला जी तवजो असांजी तरफ़ हूंदी आहे, पर इन खां पोइ बाने जो इहो कमु हूंदो आहे त उहो रुजू इल्लाह क़ाइमु करे अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ रुजू करे। रोज़े सां गॾु हिन माह मुक़द्दस में
जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीमात बयानु फ़रमायूं, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन महीने जे अचण खां पहिरियां जेको ख़ुतबो इरशाद फ़रमायो, जेको इस्तिक़बाल रमज़ान जो ख़ुतबो आहे, त उन में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त ही सब्र जो महीनो आहे, ही मुसावात जो महीनो आहे। त इहो महीनो असांखे खोड़ सारियूं तालीमात ॾिए थो जिन खे असांखे करणु घुरिजे। बदकिस्मतीअ सां हिन माह मुक़दस में असीं रोज़ो रखंदा आहियूं ऐं तिलावत कंदा आहियूं, पर उन सां गॾु जेके असांखे अमल करणु घुरिजनि शायदि असांजी उन जी तरफ़ तवजो न आहे वेंदी। हिन माह मुक़दस में जेतिरो अल्लाह तबारक व ताला इनाम नेक अमल ते रखियो आहे, नेक कमनि ते रखियो आहे, जेकॾहिं हिन माह मुक़दस में को बुरो अमल करे थो त उन जो वबाल बि ओतिरो ई आहे। त असांखे हिन माह मुक़दस में बुरनि अमलनि खां पासो करणु घुरिजे, ऐं जेकॾहिं असीं ॿियनि महीननि में कयूं बि था त पोइ हिन माह मुक़दस में हिन महीने जे एतिराम जी ख़ातिर उन कम खां, उन बुरे अमल खां रुकिजी वञूं। अल्लाह तबारक व ताला असांखे दर्जात अता फ़रमाईंदो, नेकियूं अता फ़रमाईंदो। हिन माह मुक़दस में जेको बि जंहिं कम सां लॻियल आहे त उन कम खे बहितर अंदाज़ सां करे, उन कमकार में अल्लाह ई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रामीन खे मद्देनज़र रखे, त रोज़े सां गॾु कंहिंजे मथां को ज़ुल्म न करे, कंहिंजे मथां का ज़्यादती न करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात मंझां ऐं सहाबा किराम ऐं औलिया इज़ाम जी तालीमात मंझां असांखे मिले थो त हिन माह मुक़दस में उहे पंहिंजे मातहतनि ते जेके उन्हनि जे हेठां कमु कंदा हुआ उन्हनि ते नरमी कंदा हुआ। त हिन माह मुक़दस में असांजा जेके मुलाज़िमीन आहिनि, जेके असांजे मातहत कमु कनि था, त उन्हनि ते असां नरमी कयूं, उन्हनि खे सहूलियतूं ॾियूं। अल्लाह तबारक व ताला इन जो बि अजर अता फ़रमाईंदो, ऐं उन्हनि जे लाइ असीं कुझु अहिड़ा उपाउ वठूं जंहिंसां उहे ख़ुशि थियनि ऐं उन्हनि ते महिरबानियूं कयूं, उन्हनि ते उन्हनि जी पघार में या उन्हनि खे कुझु सहूलियतूं ॾियूं ताकी उहे ख़ुशि थियनि। सिर्फ़ु रोज़ो रखणु न, पर रोज़े रखण सां गॾु जेके असीं इहे अमल कंदासीं त पोइ नूरन अला नूर थी वेंदो। इहो अल्लाह तबारक व ताला खे राज़ी करण जा हिकिड़ा ज़रिया आहिनि जेके अल्लाह तबारक व ताला असांखे अता फ़रमाया आहिनि। जेकॾहिं असीं कारोबार कयूं था त उन में सहूलियत ॻोल्हियूं ॿियनि मुस्लमाननि जे लाइ, असीं का शइ खपायूं था त असांखे हिन माह मुक़दस में उन्हनि मुस्लमाननि जे लाइ सहूलियत ॻोल्हणु घुरिजे। न ईअं रोज़ो रखे, तरावी पढ़िजे, पहिरीं सफ़ में मस्जिद में अची करे तकबीर तहरीमा में बि शरीक थीजे, पर मुनाफ़ो एतिरो घणो वठिजे जेको जाइज़ मुनाफ़ो न हुजे, जेको सिर्फ़ु रमज़ान मुबारक जे करे उहो वधाए छॾिजे। जेका शइ 200 रुपए जी उहा 300 रुपए जी करे छॾिजे त इहो ज़ुल्म आहे, इहा ज़्यादती आहे। असीं नमाज़ पढ़ूं, रोज़ो रखूं, पर कारोबार में ॿियनि मुस्लमाननि ते ज़्यादती कयूं त पोइ अल्लाह तबारक व ताला असां सां राज़ी न थींदो। यकीनन अल्लाह तबारक व ताला अल्लाह जो रसूल असां सां नाराज़ थींदो। हीउ महीनो सब्र जो महीनो आहे, हीउ महीनो भलाई जो महीनो आहे, हीउ महीनो ख़ैर जो महीनो आहे। त हर अमल में असीं ख़ैर कयूं, कारोबार में, कमकार में ॿियनि सां असीं बहितर अंदाज़ सां पेश अचूं। बदकिस्मती सां असांजो ही प्यारो महीनो जॾहिं शुरू थींदो आहे त शयुनि जा अघ वधी वेंदा आहिनि। उहा शइ जेका रमज़ान मुबारक खां पहिरियां घटि अघ ते मिलंदी आहे, पर रमज़ान मुबारक जो जीअं ई चंडु ॾिसणु ईंदो आहे उहा शइ वधी वेंदी आहे। ऐं उहा ई शइ जेका असांजे आस पास थिए पई ऐं मौजूदु हूंदी आहे ऐं हिकिड़े ॾींहं में उन जा अघ वधी वेंदा आहिनि, त उहे असांखे इन्हनि सां पासो करणु घुरिजे। अल्लाह तबारक व ताला असांखे बरकत अता फ़रमाईंदो जेकॾहिं असीं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे उसूलनि खे साम्हूं रखे पंहिंजी शयुनि खे खपाईंदासीं ऐं पंहिंजो मुआश कंदासीं, कारोबार कंदासीं, तिजारत कंदासीं। अल्लाह तबारक व ताला असांजे मथां रहमतुनि जो नुज़ूल फ़रमाईंदो, असांखे मुआश बहितर खां बहितर अंदाज़ में अता फ़रमाईंदो। इन सां गॾु इन माह मुक़दस में पंहिंजे बचड़नि ते असांखे वधीक ख़र्चु करणु घुरिजे। इन जी बि वॾी तालीम आई आहे ऐं इन जी वॾी अज़मत आई आहे त असीं हिन माह मुक़दस में पंहिंजे हथ खे खुलियो रखूं, पंहिंजे औलाद जे मथां उन्हनि जे ख़र्चु कयूं ऐं उन्हनि खे ख़ुशियूं ॾियूं खाइण पीअण में, पाराइण में। अल्लाह तबारक व ताला
इन सां राज़ी थिए थो ऐं पंहिंजे बचनि जे मथां शफ़क़त जो हथु रखण सां अलाह तबारक व ताला राज़ी थिए थो। पर जेकॾहिं असीं ॿाहिरि सुठा अमल कयूं था ऐं ॿाहिरि जेको आहे असांजो वॾो नालो आहे, असीं ख़ैरात सदकात ऐं उन में वॾो नालो रखूं था, ॿियनि माण्हुनि खे ॾियूं था, पर पंहिंजी औलाद ते ख़र्च बेतंदाज़ में नथा कयूं या पंहिंजे घर वारनि ते ख़र्च नथा कयूं, त पोइ असांखे इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे त जॾहिं असीं ॿियनि जे मथां ख़र्च इन जे करे कयूं था अलाह राज़ी थिए, त पंहिंजे बचनि ते, पंहिंजे औलाद ते हिन माहे मुक़दस में, हिन माहे मुक़दस जे एतिराम में ख़र्च कंदासीं त अलाह तबारक व ताला यकीनन राज़ी थींदो। त इहे सभु शयूं अलाह तबारक व ताला असांखे हिन माहे मुक़दस में अता फ़रमायूं आहिनि। अलाह ताला जेके असांजा मुस्लमान भाइर रोज़ा रखे रहिया आहिनि, जेके तरावियूं पढ़े रहिया आहिनि, जिन ज़कातूं अदा कयूं आहिनि, जिन अमाल सुहिणा कया आहिनि, अलाह तबारक व ताला सभिनि जे उन्हनि सुठनि अमल खे, सुहिणनि अमलनि खे क़बूल मंज़ूर फ़रमाए। अलाह तबारक व ताला असां सभिनी जूं ख़ताऊं बख़्श फ़रमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन।